आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहद हू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोए उभारी सिज अवते उन्हनि खे नको संदो सूर जो नको संदो सिक नको संदो सूर जो नको संदो सिक अदद नाहे इश्क पुजाणी पाण लहे कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं जे तो सजण सारिया से वस नाहिन मूं जॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा करी सभिनी सदन खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजे पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे मुंहिंजियूं अधियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि या चाचा हुजनि जेके जेके भी तव्हां असांखे ॾिसंदा हुजो जिते जिते भी वेठा हुजो अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे सो अॼु आचर जो ॾींहुं हुजे आचर ॾींहुं हुजे मोकल जो हुजे बालक बि घर में वेठा हुजनि जिन खे मोकल हुजे घर में हुजनि पर महिनत कस जेके मज़दूर हुजनि हुनरमंद हुजनि तोड़े जो घर में असांजूं भेनरूं हुजनि कमकार करण वारियूं जेके हुजनि उहे त पंहिंजे किर्त में मसरूफ़ हुजनि दुकान वारा मसरूफ़ हुजनि होटल वारा मसरूफ़ हुजनि सफ़र में जेके सफ़र कंदा हुजनि उहे पंहिंजे सफ़र ॾांहुं रवां दवा हुजनि सो उन्हनि जे लाइ दुआ असांजी दुआ इहा हुजे कि मालिक साईं अवां सभिनीनि खे जेको हुजे ख़ुशि रखंदो हुजे आबाद रखंदो हुजे ऐं जिते जिते बि हुजो सफ़र में हुजो त मालिक अवां जी सफ़र में आसानी पैदा कंदो हुजे जेकॾहिं अवां कंहिं कमकार में हुजो त उन कमकार में मालिक साईं अवां खे जेको हुजे तरक़ी ॾींदो हुजे अञा बि अॻु भरा थींदा ऐं अवां जा सफ़र सणावा थींदा हुजनि ऐं जेके बालक हुजनि उहे पंहिंजे तालीम में अॻु भरा थींदा हुजनि ऐं जेके वालदेन हुजनि उहे उन्हनि ते इहा शफ़क़त वारो जेको हथु हुजे तालीम वधाइण वारो जेको हथु हुजे सो उन्हनि वालदेन खे बि सलाम हुजे पर उहे जेके महिनत कस हारी नारी मज़दूर जेके हुजनि जेके खेड़ण वारा हुजनि जेके पोखण वारा हुजनि ऐं जेके वरी ॿियनि खे ॾियण वारा हुजनि ॿिए जे भलाईअ लाइ कमु कंदा हुजनि उन्हनि सभिनी खे बि मालिक साईं ख़ुशि रखे स्वाचर जो ॾींहुं हुजे अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजूं अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम हुजे रामू राधा सो अॼोके प्रोग्राम जा रंग बि यकीनन अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि इन सां गॾोगॾु असांजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनखे बेल आइकन कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत जा राम राधा जो ही चटपटो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते सो उहे रंग बि अवां ॾिसंदा हुजो पर उन सां गॾोगॾु वरी जेके रंग असां शामिल कंदा हुजूं उहे गीत कलाम जेके शामिल कंदा हुजनि उहे बि अव्हांखे यकीनन पसंदि ईंदा हुजनि ऐं फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उते बि खोड़ सारा रंग हुजनि उनखे बि अव्हां लाइक कंदा हुजो ऐं जेको फॉलो कंदा हुजो त इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे इहा ॻाल्हि ॾाढी वणंदी हुजे त अव्हां एतिरो मेहरान टीवी जे रंगनि खे टीवी स्क्रीन हुजे या इहो पेज हुजे या यूट्यूब चैनल हुजे उते अव्हां सभु वञी ॾिसी करे उनखे लाइक कंदा हुजो शेयर कंदा हुजो फॉलो कंदा हुजो त इहा ॾाढी ख़ुशी थींदी हुजे उन सां गॾोगॾु वरी पोइ असां जॾहिं फ़ोन कॉल वठंदा हुजूं त पोइ इहो नंबर बि टीवीअ ते ज़रूरु हले पर कॾहिं कॾहिं असां सदाबहार रिहान जेका कंदा हुजूं त उन में कलाम काफ़ियूं वायूं जेके हुजनि उहे अव्हांखे ॾेखारींदा कालूं हलंदियूं हुजनि त वरी अव्हां जूं फरमासूं बि पूरियूं न थी सघंदियूं हुजनि कुझु अहिड़ा बि जेके गीत हुजनि जेके रहिजी वेंदा हुजनि तो इन जे करे जेको हुजे कॾहिं कॾहिं जेको हुजे स्पेशली जेको हुजे असां खाली कलाम हलाईंदा हुजूं ऐं काल जेका हुजे उहा वरी छंछर या आचर हिन वारे न थी सघी हुजे तो इन जी अव्हां खां माजरत थींदी हुजे वरी ईंदड़ हफ़्ते अव्हां सां फोन कॉल ते ज़रूरु कचारियूं थींदियूं हुजनि सो हाणे हलंदा हुजूं प्रोग्राम जे शुरूआत में जेको हुजे वाई हुजे लतीफ़ साईं जी सो या ॾिसंदा हुजो वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहीणी आहियां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं तन में तंग तवार सदा से
एक दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जावां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा जेके रंग राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक्त बुलंद जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे, जिते जिते बि वेठा हुजो हमेशा सादो आबाद रहंदा हुजो। साथ हुजे वात पटिजी वियो जेको न ॾिठो हुजे मूं चोको वण मां किरी हुजे उहा चवंदा हुजनि त ॿिली थेले मां निकिती हुजे। मूं चयो अॼु त राधुली निकिती अॼु त राधुली निकिती हुजे थेले मां थोरो अञा हीअं कयो हुजे बसि अचे ठक कयो हुजे त मां को टाइम ते पहुती हुजां। हा टाइम ते पहुती हुजां। हा तूं असल हुन तां खारे तां पाणी भरण वई हुजी वरी उते न वरी मिठे ते वई हुजी वरी मिठे तां भरे वरी तूं हिते आई हुजी। वरी मूंखे हिकिड़ो कलाम यादि आयो ओ लोक गीत हुजे कलाम हो मुंहिंजे ॿारड़े खे लोॾो ॾियो मां पाणी भरण तूं इहो ॿारड़ो नचंदी तूं ॿुधंदी त हुजे कंदी हुजां त मुंहिंजे राम लॻे ॿारड़े खे लोॾो ॾियो मां पाणी भरण थी वञा हिन त खूह जो खारो पाणी मिठे ते थी वञा मुंहिंजे ॿारड़े खे लोॾो ॾियो मां पाणी भरण थी वञा। तूं ईअं चवंदी हुजे मुंहिंजे राम लॻे लोॾो हुजे मां पाणी भरण वेंदी लोह जो पिंघो ठाराइबो हुजे तोखे हाणे पिंघो ॾींदो हुजे बाक़ी हाणे लोॾ त न ॿधबी हुजे। लोॾ हिंदोर में लोॾण जड़ा हुजे चवंदी हुजे राम लॻे लोॾो हुजे मां पाणी भरे ईंदी हुजां वरी ख्वाब ॾिसंदी हुजे ख्वाब ॾिसी मुंहिंजे ॿारड़े खे लोॾो हाणे मायो तोखे जो लोॾो ॾींदा हुजनि त पोइ लेलून जे हिकिड़े लिपियल बि वात में हुजे बसि ख़ैर हुजे बढ़िया असांखे बि इहो जे चवंदा हुजनि करणी हुजे अदाकारी त हाणे राधुली वई हुजे पाणी भर हाणे कहिड़ो तूं पाणी वधली 3 दिला मथे ते खणी अची परियां ईंदी हुजी अधु दिलो को रस्ते में भॻो को पंध में भॻो बाक़ी घर अचे ठिकर हे खणंदो हुजे रामलो। हाणे मूंखे बि ख़बर हुजे त वॾी सुघड़ हुजे हा वॾी सुघड़ हुजी जो हाणे तूं 3 दिला भरे पाट जो हुजे पाट जो हेॾा कना हुजनि पाट जा हाणे केॾां 3 दिला खणंदी हुजे हाणे माई वञे तूं बि पढ़ी थी हुजे हाणे राधुल पढ़ी थी हुजे बाक़ी तञा मथ हाणे वॾी का भरी हुजे खणी रामलो हाणे चवंदी हुजे आऊं त चवां त मलका हिन मेले में समनारे में संदरो भेरे वण ते चढ़ो हुजे त लहण खां हाजरत हुजे शुकुर त इहो कंदो हुजे कि बिरादरी जा ॾीकरा हे त बिठा हुजनि हुननि खई रड़ू काकरा हुजनि तॾहिं वञी हमे हलत थी हुजे हरू भर या खसेंट कोन करूं पंहिंजो ख्याल रख या खसेंट हरू भर बुल इहे कोन ॾींदा खसेंट ना कई हुजे पोइ चढ़ो छो हुजे इहे हथड़ बथड़ हाली त चढ़ी आ हुजूं हाली चढ़ी त वियो हुजे हाणे लहंदो कीअं हुजे हाणे पर पोइ चढ़ी त विया हुजूं न हाली मज़ो तॾहिं थींदो हुजे जॾहिं लहंदो बि हुजे माण्हू लहंदो पाण ई पंहिंजी मर्ज़ीअ सां लहंदो हुजे मूं त चयो हुजे हाणे वण खे भला को पार खां वठींदी हुजां त भला इहो किरंदो हुजे पर ॾीकरा पुॼी गया हुजे बसि पोइ हिते जिते किथे माण्हू पहुची वेंदा हुजनि पोइ हाल हवाल करे खणी वण था लाहींदा हुजनि पर हिकिड़ा माण्हू दरिया में अहिड़ो तरंदा हुजनि हाय अहिड़ो त तरंदा हुजनि ॿेली हाणे इहो तरण बि चढ़ियल हुजे छो वजन ॾिसंदो हुजे वजन कहिड़ो हुजे दरिया ते दिले ते हुन पार टपी वेंदो हुजांइ दिले ते वाह वाह तूं सम्झ चार पेर खोड़े हणंदो हुजे छा चवंदी हुजे माई सुहिणी खां पोइ को दिले ते दरिया टपियो हुजे त रामलो हुजे अच्छा माना उहो तूं हुजे वाह वाह तुंहिंजा बटाक मूं चयो हाणे मेहार वीचारो इहो त दरिया पार टपे ई न हाणे भला इहो रामल करे ॾेखारींदो रामलो करे मूं चयो त सुहिणी बि राति जे हिन में माण्हू जेके हुजनि गर्मीअ में हीअ सरई सियारे में लही पई हुजे तूं ॿेड़ी ते बि जेको हुजे पार न कंदो हुजे ॿेड़ी ते बि न करे दिले ते मुड़सार पार कयो हुजे दिले खे बसि हथ विझी रुगो रामलो हीअं कंदो वेंदो हुजे त दरिया जो न पार
माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो हुजे त कुझु माण्हू खे फिकाई थींदी हुजे, ॿुधण वारे खे तोखे त थींदी न हुजे। ॿुधण वारे खे थोरी अखियूं ॿूटण खपंदियूं हुजनि। अखो छो ॿुटींदी हुजाणे ॾिसंदी पुत। हुजां जहिड़ो जाॻंदो कूड़ ॻाल्हाईंदो हुजे। अॻिले खे बि माण्हू ॾिसंदो हुजे त माण्हू हरूभर ज़रूरी हुजे त अखियूं फाड़े माण्हू ॾिसंदो हुजे, माण्हू ॻाल्हि जेका हुजे उहा सम्झंदो हुजे। रात में हसी हसी ॻाल्हि पट ते रखे छॾी हुजे, असां रात ल चवंदी हुजे सच पोइ भली लॻे मच। दरिया पंहिंजो हुजे, पार करण में असांखे कहिड़ो मसलो? हा पंहिंजो हुजे, दरिया पंहिंजो हुजे, अबे ॾाढे खां दरिया सां कॾहिं रीथ न कंदो हुजे, दिले ते हलियो वेंदो हुजे माण्हू, दिले ते हलंदो हुजे, हा दिले ते हले हा बि ॾिसंदी हुजां। हल माई तूं छा सम्झी हींअर मां दिले ते हथ हणी तोखे बि पार कराईंदो हुजे दरिया। रात जी फेटी न हुजे कि हाणे हिन सां चढ़ंदी हुजे दिले ते, वो 20-25 ढोर दरिया जो हुन पार पुॼाया हुजनि। हा हा एॾो वॾो कूड़, कूड़ छो ग्राण एॾी ढोर दरिया में लथा हुजनि, मुर्गो पुस में हथ विधो हुजे, मां वञी हुन पार पुॻो हुजां, इहे पाण ई तरंदा हलंदा हुजनि ढोर। पोइ बसि मूंखे दरिया जो हुन पार पुॼणो हुजे, बसि मूंखे छा करिणो हुजे, पोइ इन करे मां वञी पुॼी हुजां। पोइ मूं चयो माई सुहिणी घिड़ी हुजे दरिया में, रामला तूं दरिया पार न हुजे, बसि मूं चयो रामला तूं बि। पोइ हाणे वरी माई सुहिणी दरिया मां कीअं हल, दरिया ते दाह त ॾिनी हुजेसि पर दरिया बासा उन वक़्तु पंहिंजे मौज में उन खां जॾहिं दरिया मौज में थींदो हुजे त पोइ त ॾिसंदो ई न हुजे, नज़रूं उनखे लॻी वयूं हुजनि। माई सुहिणीअ बि नज़र हणी छॾी हुजे जहिड़ी दरिया खे, दरिया तो ते दाह ॾींदसि ॾींहुं क़यामत। मूं चयो माई सुहिणी ईअं त न कंदी हुजी हा, माण्हुनि पाण कयो हुजे, असां त वञूं दरिया खां पार पुॼंदा हुजूं, पोइ हाणे भला वरी हलंदा हुजूं अहिड़ो ई जेका माई हुजे अहिड़ी पोइ त वञी थींदा हाय सोभा जे घिड़िया से चढ़िया बेटा साईं चए हल हाय सुणा बेटा, जे घिड़िया से चढ़िया ईअं अथई, मए मते महराण में पओ टपो ॾेई त मिलंदई संभूड़ो सीणासी। सो मए मते महराण में त जेको हुजे सुहिणी काजी पई हुजे, पर पोइ सुहिणी छा थींदी हुजे, ओ मदद थी मेहार ओ यार, मदद थी मेहार ओ यार। सो इहो लतीफ़ साईं जी वाई हुजे, सुहिणो आवाज़ हुजे, ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। तू बेटी तू तरता भलीकार चंदो जावा के पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनी खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हाय हाय सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे, हाय हाय सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे, ओसियड़ो आहे खावड़ियुनि खे उन पंध जो। सो जेके मंज़िल जा रवां दवां हुजनि, जेके पंहिंजे मंज़िल ॾांहुं वेंदा हुजनि, जेके ईंदड़ मुस्तक़बिल लाइ सोचींदा हुजनि, उहे ई कमाल जा माण्हू हुजनि, जेके पंहिंजा जेके हुजनि आराम खे छॾे करे अहिड़ी सुस्त मुंद में बि रवां दवां हुजनि पंहिंजी मंज़िल ॾांहुं, उन्हनि लाइ भिटाई साईं चयो हुजे त सुख न सुता कॾहिं। ऐं वरी चई त ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी, भिटाई साईं चयो ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी, मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो। हाय हाय सो सुणो भिटाई, असांखे इहो चवंदो हुजे त वक़्तु कहिड़ो हुजे, थधि हुजे, राति हुजे, ॾींहुं हुजे, पर मंज़िल अव्हां जे ज़हन में हुजे, अव्हां अॻु भरा वधंदा हुजो, अॻिते वधी अॻियां हलंदा हुजो, तो उहे ई माण्हू अॻियां अॻु भरा थींदा हुजनि जेके पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधंदा हुजनि। सो जो खेड़े सो खाए, ऐं जेके वधंदा हुजनि उहे हुनर कंदा हुजनि, कमाल बाक़ी जेके रगो सॼो हिन धुन में पिया हुजनि, खाली पीली जेके हुजनि, हिन जी गिला, हिन जी गिबत, हिन सां फसरी, हिन सां फसाद,
हिन जी ॻाल्हि हुत हुन जी ॻाल्हि हुत फसादनि में जहिड़नि में नसनि में पतनि में माहौल खे ख़राब करण में जेके मसरूफ़ लॻा पिया हुजनि उन्हनि जी त ज़िंदगी सम्झंदा हुजो के कम जी ना हुजे। हा कोन हुजे नहीं हाँ हा ओ हींअर हा तूं सही चए तूं सॼो लेखो असले बंदीअ में ठाहियो वेठी हुजे माई। हा तूं बंदीअ ते माण्हू खे ठाहिण खपंदो हुजे माहौल बि अहिड़ो ई हलंदो हुजे। हा कहिड़ो माहौल हलंदो हुजे? इहो हा, माहौल इहो नसो पता ॾिसां इहो ई हले। नसा पता जेके कनि हाणे उहे उन्हनि ते कहिड़ी मयार हुजे। माण्हू चवंदा हुजनि हा जहिड़ो बि हाल में हुजे माण्हू साफ़ सुथरो भलो। हा पर बेटा न चओ त भली बुख भरम जी सल न वञे हुजे सान। अधु मानी खाईंदा हुजो बसर खे मुख हणी खाईंदा हुजो लूण सां खाईंदा हुजो पर जेको हुजे इन्हनि शयुनि खां परे रहंदा हुजो। वरी हाणे त अहिड़ा चकर थी गया हुजनि हिन जी चोरी हुन जी चोरी अञा मस गाॾी खमण बिहार साह न कंदो हुजे इहा ख़बर ई न पवे कि बसि हिकनि खां काहे हलिया वेंदा हुजनि। इहो त सोचींदा हुजो कि हिन ग़रीब जेको हुजे मिसकीन या पंहिंजी कहिड़ी महिनत सां वरिती हुजे अव्हांखे त हिकिड़ो सेकंड लॻो हुजे उनखे खणी वञण में। सो इहे चोरियूं बोरियूं इहे जेके नसा पता हुजनि इहे कहिड़े कम जा हुजनि? इल्मु पिराए हुनर सिखंदो हुजे कारोबार सिखंदो हुजे राग सिखंदो हुजे रक़स करणु सिखंदो हुजे पाण खे मसरूफ़ रखंदा हुजो पोइ हुनर में पोइ कंप्यूटर में पोइ पंहिंजी तालीम में पोइ पंहिंजे जेको हुजे फन में मसरूफ़ रहंदा हुजो जो अव्हांखे जेको हुजे नसनि पतनि जो टाइम ई न मिलंदो हुजे अव्हांजो ज़हीन ई न बीहंदो हुजे न पासे। सो इहो सुघड़नि वारा कम हुजनि सुघड़ाइप वारा कम हुजनि माण्हू उहो कंदो हुजे। ऐं ॿिए खे जेको हुजे सुठी सोबत ॾींदा हुजो। सुठी सोबत धारण वारा जेके माण्हू हुजनि सुठी सोबत में रहण वारा माण्हू हुजनि उहे कामयाब हुजनि अॻिते मंज़िल माणींदा बि हुजनि। ऐं ॿिए खे जेको हुजे आजारींदा बि न हुजो ॿिए खे तकलीफ़ बि न ॾींदा हुजो। जेकॾहिं को तकलीफ़ में हुजे त वञी हुनजो ॾुख हल्को कंदा हुजो। ज़रूरी न हुजे कि उनखे अव्हां लख ॾेई छॾो त हुनजो वज़न घटि थींदो हुजे। अव्हां जेकॾहिं ख़ाली हथ त ॾींदा हुजो न त बि हुनजो अलाए त केतिरो वज़न घटिजी पवंदो हुजे ॾुख वंडण सां घटि थींदो हुजे। हा पर ॾुख माण्हू छो कंदो हुजे? ॾुख में जेको हुजे माण्हू जीअण सिखंदो हुजे ॾुखियुनि हालतुनि में माण्हू जीअण सिखंदो रेडियो खे त बंदि कंदो हुजे तो बि रेडियो खोले छॾो हुजे असुल इहो रेडियो पियो हलंदो हुजे इहो सम्झ त हाणे सेल ई पूरा थी वेंदा हुजनि वरी पोइ चवंदो हुजे वारो कर पैसा ॾींदी हुजे त मां सेल वठां वारो कल्ह खे बटण खे बंदि कंदो हुजे। के माण्हू मोतीअ दाणा के हुजनि जेके ॾारे में डरण जहिड़ा सो हाणे के माण्हू हुजनि अहिड़ा हुजनि पोइ हाणे उन्हनि खे छा कंदा हुजूं? पोइ असांजो न हुजे पाड़े वारनि जो हुजे न बंदि थो न इहो पाड़े मां आवाज़ टेट कर हींअर वहंदा हुजनि हर काईंदा हुजनि ज़मीनूं पर इहो वरी मूंखे विसरी गयो हुजे उहे बि हलाईंदा हा टेट कर ते पोइ डिलेवर विया न पोइ इहो कैसेट खे आवाज़ पाड़े वारा जेके हुजनि मूंखे त हींअर घड़ी खलाई लॻे जहिड़ो कंहिं होटल में समिठा हुजे हलंदो हुजे इहो बसि महीने खां पोइ वरी कम त पोइ जेके हुजनि कणिक करण लाइ टेट कर पोइ गोबल पोइ कीण पोइ इहो मुख टेम नथो मिल जानी तोॾे कीअं अचां मां सॼो ॾींहुं ॾिठो हुजे मां हाणे हिनखे टाइम न मिलंदो ॾींहं जो वहाया टेट कर ट्राली रात जो गोबल सोरह थाली दिल बर कीअं तोॾे अचां मां मुख टेम नथो मिल जानी तोॾे कीअं हाणे इहे वरी डिलीवर जा कम कढंदो हुजे टाइम खे बाक़ाइदे माण्हू कढंदो हुजे हाणे त माना माण्हू पंहिंजे लाइ टाइम कढंदो हुजे शाबाश हा ईअं त हुजे माण्हू टाइम बि कढंदो हुजे पर टाइम कढी हाणे वरी कलाम ॾांहुं हलणु खपंदो हुजे। हा सो टाइम कढी वरी कलाम ॾांहुं हलंदो कलाम वरी मुमताज़ लासारीअ जो अहिड़ो हिकिड़ो वञी थो कलाम हाणे नज़र कंदा हुजूं ओ गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि को हाथ करे कोन
नथो करे तो ये ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचरियूं हा पर हिन सां गॾो गॾु वरी इहो ख़बरूं बि ॾिसंदा हुजो ख़बरूं खां पोइ हुजनि पोइ वापसि अचूं त वरी असांजूं ख़बरूं ॿुधंदा हुजो आओ विंदे चोनी वेह ईंदे चोनी आओ विंदे चोनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां की अवांजे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में भलीकार चवंदो जां साल जितू जो ख़ुशि जो सलामत हुजो सो को ॾींहुं चवंदा हुजूं त एॾो भलो हुजे जो माण्हू काॾे निकिरी कंहिं कमकार सांगे जेको हुजे उहो कॾहिं कॾहिं माण्हू निकिरी पवंदो हुजे सो दुनिया में हाणे बि मुंद बि भली हुजे मींहं बि वसिया हुजनि दरिया बासा बि वही आयो हुजे हारिन बि हर संभाया हुजनि ख़ुशियूं बि थींदियूं हुजनि पोइ हाणे रामल खे कहिड़ो भला मथे में सूरु हुजे मूं चयो रामल हाणे तूं बि घुमंदो फिरंदो हुजे कमल महलनि में कमल मलाखड़नि में कमल सादियुनि मुरादनि में रामला ॾुखिया ॾींहं विया हुजनि हाणे सुख जा ॾींहं हुजनि हाणे ॿेली ईअं ख़ुशीअ सां घार सो राधली ओ राधली ओ हेॾे ईंदी हुजी इहो पोतड़ो खणी ॾींदी जो चश्मो कढी ॾींदी हुजी आयो पोतड़ो ऐं चश्मो कढी ॾींदी हुजी इहो पोतड़ो बि ॾींदी हुजी या ॿियो या चश्मो ॾींदी हुजी पिननि जो ख़्यालु हुजे बसि पोइ ईअं सम्झ त बसि मां पोइ चश्मो पायां तूं कुल्हे ते हथ रखे हलंदी हुजी बसि पोइ भला ईअं सफ़ा ईअं साहब थी काॾे वेंदो हुजां आंधी चश्मे पाण सां मुड़ुसु साहब थींदो हुजे हा ईअं करे ईअं हलंदो वेंदो हुजां भले ज़माने खे ईअं करे तूं बि ईअं वरी जीअं हथ रखे पाराईंदो हुजे पर सुञाण में सदो ईंदो हुजे ॿियो हाणे चश्मो पाए त वरी रूप मटबो हुजे मुड़ुस जो वेंदो हुजां स्टेन ड्रामो ॾिसण उहो कई चयो हुजे हिन दौर में वतायो फ़कीर अची वियो हुजे त मूं चयो वताए सां मिली ईंदो हुजां किथे पहुतो हुजे उहो ड्रामे में हुजे किथे ड्रामो हुजे हे मुमताज मिर्ज़ा जेको एडिटोरियम हुजे न कॾहिं लॻे इहो शाम जो हुजे मूं चयो हींअर ई वञी कुर्सीअ ते वेही रहंदो हुजां न तूं चवंदो हुजे मां विलारींदो हुजां वेलारे मूं चयो न खंडर किटल केरु हुजे मूंखे वताए फ़कीर सां मूं चयो वताए फ़कीर सां हेॾा रामण फ़कीर होॾां वतायो फ़कीर मूं चयो ॿिन्ही फ़कीरनि जी कीअं थींदो हुजे होॾां वतायो फ़कीर हेॾां राम ड्रामो केरु बणाईंदो हुजे माण्हू बणाईंदा हुजनि ॿियो कहिड़ी ॿी नालो त हुजे न हुनजो इहो वतायो फ़कीर हुजे ड्रामे जो नालो हुजे वतायो फ़कीर ड्रामे जो नालो हा अॼु राति सांझी थींदो हुजे सांझी थींदो हुजे सांझी मल राधल कना थला कंदो वतायो फ़कीर जी ॻाल्हि हुजे हाणे उन में राधली छा कंदे पोइ मां बि ॾिसंदी हुजां जहिड़ो छा हुजां पोइ वताए वरी ईअं बि चवंदो तुआरो कमु उहो हुजे वताए चयो मड़को भत चाढ़ींदी उन चाढ़े ॾारो रखियो हुजे त पोइ अची हाणे कुझु कमु असांजे हथ में कुझु वरी अमां जे हथ में बि हुजे सो हाणे असांजो बि कमु उहो हुजे त कुझु चङी हुजे सो हाणे तूं बि हली उते कहिड़ी रब कंदी हुजी ॻाल्हि खे हा राधल त जिते हलियो त रब कंदी हुजे बाक़ी त ॾारो न रींदो हुजे तूं कहिड़ो असां हाणे कोई वेल न हुजूं पाण कहिड़ो न सम्झंदो हुजे पोइ तूं कहिड़ो त वताए लाइ हली तूं बोड़ रधींदी हुजे त वतायो खाईंदो हुजे तूं हलंदी हुजे वताए फ़कीर खे हली मानी पचाए खाराईंदी वञी ॿेली तूं वेंदो हुजे मूं चयो अॼु वताए सां को के ॻाल्हियूं वेही हिक ॼण खे वताए खां कुझु ॿुधंदो हुजे कुझु वरी मूं चयो वताए खे बि ॿुधाईंदा हुजे वॾो ॿुधाईंदो हुजे मूं चयो वताए किताब लिखी तुंहिंजा किताब ठहंदा हुजनि छापबा हुजनि कीट में हलंदा हुजनि गामू सचार हुजे वतायो फ़कीर हुजे हाणे वरी रामलो फ़कीर हुजे हा उन्हनि जूं चयल ॻाल्हियुनि ते रामलो वरी अॻियां हलंदो हुजे पर हिन दौर जे वताए फ़कीर सां मिलंदो हुजां मुंहिंजूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हुजे माना हिन दौर जो अञा ॿियो हुजे न हा उहो दौर हुजे पर ॿियो हुजे हुनजी कापी हुजे नकुल हुजे असुल त न हुजे न हा असुल न हुजे सो इहो मूं चयो इहो ड्रामो ॾिसी ईंदो हुजां हाणे तूं घर वेहंदी हुजी घर जो घर में वेठे हुजे
के मेले ते वञी त बीहो पाण अकेलो वञी वरी हलगो हुजे त सू इन सू खॾ सण वञी त बि तूं पाण वञी हाणे पहुचंदा जॾहिं ऐं जंड पिया मोचो विलोड़ी न पाण में पर तूं ऐं घर हुजी बस पोइ मोच असां घर जो असल जहिड़ो ठीको खणी सॾो हुजे पंहिंजो घर हुजे ना घुमण जी ना फिरण जी का ॻाल्हि न हुजे घर हुजे इहा रात न हुजे इहो मोह ॾिसंदी हुजे पोइ मासी हूर जे घर वञी त वरी मोटण जो वारो ई न कंदी हुजे पोइ उते त कोन कोसंदी हुजे जरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे तूं सांझी निकिरी है न रात बि निकिरंदी हुजे मासी घर में हुजे घर में हुजे हाणे ॿाहिरि कचारी कंदी हुजे कचारी कंदी हुजे निंद्राईंदी हुजे तूं घर सड़ियो हुजे घर चङी हुजे हाणे ही मोह कढी वरी पाड़े में असांजो मोह न हुजे तुंहिंजो त कहिड़ो जेवर लॻल हाणे तूं पाड़े में ॾेखारण जड़ी हुजे तूं हिते घर तुंहिंजे मोह त टुबलेट लॻल हुजे छो न हुजे टुबलेट लॻल हुजे चङो हाणे त हिते कलाम हलाए हलाईंदो हुजे अब तव्हां कलाम ॾिसंदा हुजो पोइ आउं वरी वञा वताए फ़क़ीर जो ड्रामो ॾिसां पोइ वरी उहो ड्रामो बणाए करे अव्हांखे बि ज़रूरु ॾेखारींदो हुजां हेॾां बीहंदी हुजी सो कलाम वरी अहिड़ो भलो हुजे सो सचल साईं जी शाइरी हुजे हल ऐं आवाज़ बि अहिड़ो मधुर आवाज़ हुजे कंहिंजो हुजे दीबा सर जो आवाज़ नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना उन खां पोइ वताए फ़क़ीर जो ड्रामो ॾिसंदा हुन ड्रामे में अव्हांखे रंग ॾेखारींदो हुजां ज़रूरु सो वरी इन ड्रामे जा रंग बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी जेको हुजे सो वापसि अचो अञा कचारी कयूं हा ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे सो आउं हींअर हिते अची वियो हुजां जेको हींअर इहो हिते ड्रामो थियो वतायो फ़क़ीर सो आउं हिते पुॼी वियो हुजां हिते वॾियूं लाइटूं हे ॾिसूं त रंग लॻा पिया हुजनि हुनजी तयारी थींदी हुजे सो ड्रामे में अहिड़ा वॾा वॾा रंग हुजनि हिन में वॾा वॾा नाले वारा अदाकार हुजनि उहे बि अची हिन में शरीक थींदा हुजनि उहे पंहिंजे तयारी में वतायो फ़क़ीर बि ईंदो हुजे उहो वतायो बि पंध में हुजे अञा फ़क़ीर माण्हू जंहिंमहिल वतायो पहुचंदो हुजे त उन में ड्रामे में उहो बि ज़रूरु हुजे पर उन सां गॾोगॾु मासी हूरा वारो इहो ॾीकरो जेको हुजे इहो खुदन उहो खुदन बि हिते किथे मूंखे नज़र आयो हुजे खुदन ओ खुदन खुदन रामो तूं बि आयो आहियां खुदन तूं त छा कंदो हुजे मां ॾिसण आयो आहियां वताए फ़क़ीर खे वताए फ़क़ीर मूंखे अमां किसा ॿुधाईंदी अॼु चयमि त साम्हूं वञी ॾिसांसि तूं वताए फ़क़ीर खां छा ॾिसण ईंदो बादशाह मूंखे किसा बि यादि थी अमां ॿुधाईंदी वताए फ़क़ीर जा वताए जा किसा तो ॿुधा हुजनि हा भला पोइ एॾो होशियारु हुजे ॿुधा हुजनि त हिकिड़ो को किसो त ॿुधाईंदो हुजे चङो ॿुधायां थो वताए खे लॻंदी थी बुख सो हिकिड़े दर ते वञी सदा हणंदो आहे को अहिड़ो जो मूं फ़क़ीर जो पेट भरे हिकिड़ी माई जेको आहे सो वताए खे आवाज़ ॾींदी आहे वताया फ़क़ीर अंदरि हलियो आहे मूं हींअर ताज़ो ताज़ो भत रधियो आहे अचु खाराए वतायो वञी खट ते वेही रहंदो आहे माई वञी प्लेट भत जी अॻियां रखंदी अथसि जीअं ई वतायो गिरो हणंदो आहे भत हूंदो आहे गरम पर हुनखे हूंदी आहे बुख फ़क़ीर खे बुख में भत खाई वेंदो आहे जंहिंमहिल खाई प्लेट ख़तमु कंदो आहे त माई पाणीअ जो गिलास आणे ॾींदी अथसि पाणी पी हथ धोई जंहिंमहिल उथण जी कंदो आहे त माई चवंदी अथसि फ़क़ीर आख़िर में हाणे दुआ त कंदो वञु न ख़बर थी छा चवंदो अथसि छा चवंदो चवंदो अथसि ओ अम्मा तो त गरम भत खाराए दुआ जो दरवाज़ो ई साड़े छॾियो त हाणे दुआ किथां निकिरंदी
दुआ वारो दर ई बंदि करे छॾियो तो ख़ुदि अॼु वताए फ़क़ीर खे ॾिसणु आयो हुजे त हिन दौर जो वताए फ़क़ीर कीअं हुजे, वताए फ़क़ीर जा किसा कहिड़ा हुजनि ऐं इहो तारीख़ी जेको ड्रामो हुजे सो हिन में अॼु वॾा किरदार ख़ुदि बि ख़ासि करे हिते सीड़जी आयो हुजे ख़ुदि यकीन कंदे अम्मा केॾी कंजूस आहे, मूंखे पैसा ई न ॾींदी आहे, ख़ासि करे मोकिलियो अथई 100 रुपयो ॾेई करे, अबा वञी इहो ड्रामो ॾिसी आहे त वतायो फ़क़ीर कहिड़ी हिन ड्रामे में नसीहतूं करे थो, पोइ अची उहे वरी मूंखे किसा ॿुधाए। अम्मा अॼु 100 रुपयो बि ॾिनो आहे मूंखे, मां बि ॾाढो खाधो पीतो आहे अॼु। सो इन किसे खे ज़रूरु वताए फ़क़ीर जा जेके गुफ़्ता आहिनि, वताए फ़क़ीर जेका कहाणी आहे उहा ज़रूरु असांखे ॾिसण लाइ मिलंदी हुजे। आउं बि सीड़जी आयो हुजां, वरी तयारी करे आयुमि हिन ड्रामे खे ज़रूरु ॾिसंदो हुजां ऐं हिन ड्रामे में जेके अदाकार हुजनि उन्हनि सां बि तव्हांखे ज़रूरु मिलाईंदो हुजां। सो हाणे वरी हलंदा हुजूं उन्हनि अदाकारनि सां बि मुलाक़ात बि कंदा हुजूं, उन खां पोइ वरी तव्हांखे ड्रामो ॾेखारींदा हुजूं वतायो फ़क़ीर। बीठो हुजां हिन ड्रामे में, हिते जेको हैदराबाद में जेके ड्रामा थींदा हुजनि उन ड्रामनि जो जेको हुजे अॻुवाण हुजे जेको या स्टेज ड्रामनि खे जेको अॻिते हथी वठाईंदो हुजे सो पाण भलोड़ सीनियर अदाकार हुजे ऐं हिन ड्रामे जो जेको वताए फ़क़ीर उनजो बि हिदायतकार हुजे ऐं हिन में वॾा किरदार हुजनि, उन सभिनि खे कीअं गॾु कयो हुजे त उन हिदायतकार हुजे रफ़ीक ईसाणी साहिबु, सो उन सां बि कचहरी कंदा हुजूं हिते त कीअं चऊं साईं भली करे आया हुजो। ए अदा रामू भली करे आए, भली करे आए, जी करे आए असांजे हिन वताए फ़क़ीर जे अङण ते अव्हांखे असीं भली कार चऊं था। मूं चयो त अहिड़ो तारीख़ी ड्रामो थिए, अहिड़ो जेको किसा कहाणियूं बालकनि को किताबनि में पढ़ियूं उनखे तव्हां खणी वरी हिनखे ड्रामे जे शिकिल में मीर मुर्क वाढे लिखियो हुजे, भलो लेखक हुजे, अव्हां वरी उनखे पेश कंदा हुजो त असां बि चयो त सुबुह जो घरां निकितो हुजां, मूं चयो वञा अॼु पहिरियां ड्रामो ॾिसां, सवेल वञी तयारी करे थो पर तव्हां मिलिया हुजो त कीअं हिन ड्रामे खे भला ॾिसंदा हुजो ॾिसंदड़नि लाइ। अदा हिकिड़ो दरवेश सिफ़त इंसान वतायो फ़क़ीर जे हमेशह हक़ सच जी ॻाल्हि कई त हिन ड्रामा फेस्टिवल में 12 ड्रामा थियनि पिया त उन में हिकिड़ो वरी असां चाहियो त नौजवाननि खे वताए फ़क़ीर जी तारीख़ जी बि ख़बर पवे, हुन जे किरदार जी, हुन जे अज़मत जी बि ख़बर पवे त 12 ड्रामनि में असां हिकिड़ो वरी वताए फ़क़ीर ते ड्रामो रखियो। होशू शीदी ते ड्रामो, हिस्टोरिकल प्ले, किन में वरी शाह अब्दुल लतीफ़ मुर्शिद जो ज़िक्र, हक़ सच जी ॻाल्हि, कल्चर जी ॻाल्हि, अमून जी ॻाल्हि, भाईचारे जी ॻाल्हि, हिंदू मुस्लिम सिंधी पंजाबी पठान बलोच उर्दू ॻाल्हाईंदड़ सभु ॿोलियुनि वारा हिन प्लेटफॉर्म ते गॾु आहिनि। बिल्कुलु असीं त चाहियूं था त रामू बागड़ी बि असांजो भाउ आहे न, असांजो हिसो आहे न, असांजे हिन सिंधी क़ौम जो इहो बि त अणटुट ही कबीलो आहे। हा कीअं ॾिसंदा हुजो त ॾिसंदड़नि जो हिन में केतिरो हुजे ख़्यालु ऐं हिनखे चूंड कयो हुजे वञी वतायो फ़क़ीर तां। हा बसि मूंखे कवी उमेदु आहे त अॼु जेको वतायो फ़क़ीर आहे ड्रामो उन में एॾी आवाम जी दिलचस्पी आहे, एॾी भरपूर शिरकत आहे, वॾी ॻाल्हि अधुड़ियूं भेनरूं मावरूं ऐं नौजवान यूनिवर्सिटियुनि जा कॉलेजनि जा नौजवान गॾु थिया आहिनि, आया आहिनि, ॾिसनि पिया त बसि इन्हनि जी शिरकत ई असांजो हौसलो आहे। हिननि जी मौजूदगी असांजो मक़सदु इहो ई आहे त नौजवान अॻिते अचनि, नियाणियूं अॻिते अचनि, इल्म तरफ़ राग़िब थियनि त जीअं असांजी हीअ सिंध धरती जीजल अमड़ माउ ऐं सिंधू दरिया ते पलजंदड़ सॼे मुल्क जा माण्हू आबाद हुजनि, शाद हुजनि।
ॾिठो हुजां त मूंखे हिकिड़ो अहिड़ो भलो हिकिड़ो अदाकार अहिड़ो हिदायतकार मिलो हुजे जिन स्टेज ते पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾी हुजे, उन स्टेज खे ईअं ॾिठो हुजे, उनखे स्टेज ईअं जीअं मां पंहिंजे ॿार खे निपायो हुजे हुननि ईअं ॾिठो हुजे। त उहे अॼु जेको हीउ तारीख़ी ड्रामो थींदो हुजे वतायो फ़क़ीर, त उन वताये फ़क़ीर जे हवाले सां या स्टेज ड्रामनि जे हवाले सां हे पाण वॾो मशहूरु अदाकार हुजे, नाले वारो हुजे, मालिक साईं हिनखे वॾी इज़त ॾिनी हुजे, हिनखे सभु प्यारा मां मामो चवंदा हुजनि, बाक़ी सॼी दुनिया हिन जा भाणेजा हुजनि। सो मामा लालूअ जे असां हिन में प्रोग्राम में मिलियो हुजे, मूंखे ख़ुशी थी हुजे। सो हिन खां पुछूं त स्टेज ड्रामा लाइ मामा लालू छा चवंदो हुजे। मामा भली करे आयो हुजे, ख़ुशि चङो भलो तबियत ॿार मालिक जा करम। असल में ॻाल्हि इहा आहे त भाउ अर्ज़ु आहे त हीउ जेको स्टेज आहे इहो स्टेज इनकलाब जो नालो आहे, ऐं दुनिया में जेके वॾा वॾा इनकलाब आया आहिनि उहे बि हिन स्टेज जे हवाले सां ई थिया आहिनि, हा न। त हीउ जेको हैदराबाद में जेको कराची आर्ट्स काउंसिल जे सहकार सां जेको हिते हैदराबाद में 12 ड्रामनि जो फेस्टिवल थियो आहे, इन में सिंधी ऐं उर्दू ड्रामा थिया आहिनि। माशाल्लाह ड्रामे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट पंहिंजी जॻह ते बहितर खां बहितर हूंदो त आर्टिस्ट परफॉर्मेंस बि उहा कंदो। पर अॼु जेको ड्रामो थियणु वञे पियो ख़ासि तौर ते जेको वतायो फ़क़ीर आहे, इहो हिकिड़ो सूफ़ी रंग जो हिकिड़ो तारीख़ी किरदार जेको असांखे मर्द हुजनि औरतूं हुजनि घर में हुनजा पहाका ॾेई हुनजा मुहावरा ॾेई हुनजा मिसाल ॾेई ऐं उहो हिकिड़ो अलॻि अलॻि फ़क़ीर हुयो मुदी जंहिंखे सॼी ज़िंदगी वतू वतू सॾींदा हुआ, ऐं हुनजी अमड़ जो बि करेक्टर आहे। ऐं ॾिसूं था ड्रामे में छा थो थिए। बहरहाल चवण जो मक़सदु आहे हिकिड़ो सच गो, हिकिड़ो ॾाढो इंसाफ़ पसंदि ऐं हिकिड़ो दरवेशी रंग वारो हिकिड़ो कैरेक्टर वतायो फ़क़ीर जेको अॼु हिते थिए पियो। ऐं मां जेको कॉर्ड पढ़ियो आहे उन ते लिखियो पियो आहे त उहो वताये फ़क़ीर जो कैरेक्टर ख़ालिद कलियार पियो करे। बहरहाल हीअ असांजे प्यारे दोस्त रफ़ीक साईं जी जंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन में थिए पियो, हुनजी पंहिंजी महिनत आहे, हुनजी महिनत रंग लाहींदी। अलाह कंदो 12 ई ड्रामा बहितर थींदा। पर मुंहिंजो सिर्फ़ु एतिरो चवणु ज़रूरु आहे त जॾहिं बि असीं नाटक करियूं त नाटक जेको मक़सदु हुजे, हिते अचण वारा कंहिं न कंहिं मक़सद जे तहत अचनि, ऐं मक़सदु पंहिंजो मतिलबु ऐं मक़सदु खणी पोइ था निकिरनि, ऐं वञी इहा साॻी सुजाॻी साॻी सनी हो पंहिंजे घर में दर में दोस्तनि में ॿुधाइनि त यार ड्रामो ॾिठोसीं पर कमाल जी कहाणी, कमाल जा एक्टर हुआ। इहा महिनत ज़रूरी आहे। मामा इहो बि ॿुधाईंदो हुजे त तूं बि वॾी सॼी ॼमार स्टेज ते ॾेई छॾी हुजे, टीवी खे पंहिंजे फन में वॾी महारत, जॾहिं केसट ईंदी हुजे हुन में आवाज़ ईंदा हुजनि त बि मामा लालू तॾहिं ॻाल्हि मामा लालू हुजे। सो असांजी मिड़ी न्याज़मंदी हुजे दरिया जे कंधीअ जे करे असां हिक ॿिए खे ॼाणूं सुञाणींदा बि हुजूं चङा। पर मामा हीउ स्टेज वारो जेको उहो दौर हुजे, अॼु जो दौर खे कीअं ॾिसी असां बि हिन सिक में मिड़ी लकड़ूं खयूं निकिरियो पवंदा हुजूं घर खां। असल में ॻाल्हि इहा आहे त हीउ जदीद दौरु अची वियो आहे। हिन दौर में हर शइ पंहिंजी जॻह ते मिले थी। उन दौर में सभु शइ पाण खे करणी पवंदी, सेट पाण खे ठाहिणो पवंदो, मेकअप पाण खे करिणो पवंदो, वसाइल फैसिलिटीज़ कोन हुयूं, परमिशनूं वठणियूं पवंदियूं। ऐं उन हिकिड़े ड्रामे खे करण जे लाइ घटि में घटि ॿ खां 3 महीना लॻी वेंदा जो उहो असीं उन कार्ड खणी ऐं मुख़्तलिफ़ दरनि ते वञणु, ऑफिसरनि वटि वञणु, साईं ड्रामो था कयूं डोनेशन जो, उहो माली सहायता जे लाइ वेंदा हुआसीं। उहा माली सहायता पूरी थींदी अलाए न थींदी, छोकिरी जा पैसा खुटंदा अलाए छा थींदो, साउंड वारे खे पैसा मिलंदा अलाए न मिलंदा। अहिड़े तरीक़े सां सॼे इन डेकोरेशन वग़ैरह सॼे इन सिस्टम खे पूरो करण जे लाइ उन डायरेक्टर खे जेका गणती हूंदी हुई उहा तमामु घणी थी। हाणे ईअं न आहे। हाणे ख़ासि तौर ते जेको कल्चर डिपार्टमेंट सिंध में जेको इहो ड्रामनि जो स्टेज जो शऊर आंदो आहे, हिकु दफ़ो मां सम्झां थो त असीं आहियूं 3 दौर जा, हीउ 4थों दौरु अचे पियो। इन 4थे दौर में जेको हीअ कल्चर डिपार्टमेंट कमु कयो उहो साराह जेको कमु आहे। जीअं असांजे सिंधी चैनलनि पंहिंजे सिंधी आर्टिस्टनि खे, अदीबनि खे, शाइरनि खे सभिनी खे मथे आंदो, रागिन खे मथे आंदो, तीअं वरी कल्चर डिपार्टमेंट जेका गुम थियल हिकिड़ी शइ हुई उनखे हुन वापसि आंदो ऐं उन स्टेज खे हिकिड़ो सुहिणो रंग ॾिनो आहे। पर हाणे हिन मां असांखे बि सम्झणु खपे, असांखे बि सिखणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते कल्चर डिपार्टमेंट खे चवंदुसि त हीअ जेका बजट आहे इहा एतिरी न आहे जो हिन खां अञा बहितर करे सघिजे। बजट हूंदी त बहितर खां बहितर थींदो, सो हिन ते ज़रूरु गौर वीचार कंदा। एॾो भलोड़ स्टेज जो अदाकार बि मूंसां गॾु हुजे जेको पाण खे मवाली सॾाए पर हे बि वताए वारा कम कंदो हुजे, अहिड़ा पहाका छॾे भलियूं ॻाल्हियूं छॾींदो हुजे जेके दुनिया में माण्हू खिलंदा हुजनि, ऐं उहा हिन जे लाइ दुआ हुजे असां सभिनी लाइ। सो ही तारीख़ी ड्रामो थींदो हुजे वतायो फ़क़ीर, इहो एॾो सिंध जो मशहूरु किरदारु हुजे, अहिड़ो फ़क़ीर किरदारु हुजे जंहिंजूं ॻाल्हियूं ग़ाइबी हुजनि, जंहिंजूं ॻाल्हियूं नसुलनि ताईं वेंदियूं हुजनि। त हिननि खां पुछंदा आहियूं त हिन ड्रामे जे हवाले सां छा चवंदा आहिनि। फ़क़ीर साईं भली करे आयो बाबा सिंह बिस्मिल्लाह चङो भलो हुजे।
बिल्कुलु लेवल में बाक़ाइदे शाहुल ते नालो खणंदा आहियूं। शाहुल ते त को कावड़जी पए त मथां कोई कुराड़ी जो नालो हुजे, जेकॾहिं चऊं था ॾोर त को सम्झे अलाए न सम्झे। बहरहाल हीउ जेको ड्रामो आहे अॼु वतायो फ़क़ीर, वतायो त सिंध जो उहो अलहलोक फ़क़ीर आहे जंहिंखे सदियुनि ताईं दुनिया यादि कंदी। ऐं असां जेके कॉमेडी आर्टिस्ट आहियूं असां सम्झो असांजो गुरू आहे, छो त असां सिखिया आहियूं हुन खां, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजे दौर में ख़ुशि थींदा हुआसीं। वरी असां उहो सिलसिलो शुरू कयो, माना वताए वारो दॻु वरितोसीं त जीअं माण्हू असांजे लफ़्ज़नि ते वॾो टहक न ॾियनि, भला ख़ाली जीअं वाछूं टेड़ियूं त बि असांजो कमु थी वेंदो। अॼु उन वताए फ़क़ीर जे कैरेक्टर जे लाइ दोस्तनि ड्रामो लिखियो आहे ऐं उहो ड्रामो स्टेज थींदो। असां पाण ॾिसणु आया आहियूं ऐं असांखे उमेदु आहे त जहिड़ो नालो आहे ड्रामो ओड़ो ई साबित थींदो इंशाअल्लाह। वताए जूं ॻाल्हियूं किसा केतिरा ॿुधायो जॾहिं मां वारे साईं वताए जूं त माना किताब ई किताब आहिनि, असां उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधी करे पाण कॉमेडी कंदा आहियूं। वताए जो को हिकिड़ो को किसो यादि हुजे? बिल्कुलु वताए फ़क़ीर त मां सम्झां थो सबक़ु आहे, सब खां पहिरियां, छो त हुनजी इस्लाह एॾी ख़ूबसूरत आहे। वताए फ़क़ीर खे पंहिंजी अमड़ मङणो करायो कंहिं जाइ तां त तुंहिंजी शादी कराईंदसि। वतायो फ़क़ीर मङणो त करे आयो, पर कुझु टाइम खां पोइ जॾहिं उन पासे खां गुज़रियो त वाटर हूंदो ठहियलु जीअं सुई हूंदी आहे जंहिंखे सिंधीअ में चवंदा आहिनि, उते उहा छोकिरी कपिड़ा पई सटे। ओचितो जो नज़र वताए ते पई जीअं अदा भली आहे ची ठाहे रखी, अॼु खां पोइ पाण खे शादी लाइ करणी। माना उहो दौरु उन जवान उहो जुमिलो जेको छोकिरीअ जे वात मां निकितो अदा त हुन अदी करे छॾियो। जे लाइ हा, ऐं असां सिंधी पंहिंजी जेकॾहिं सकाफ़त खे उजागर करण जे लाइ असां पंहिंजी तहज़ीब ऐं तमदन खे ॾिसूं त अदी चवण खां पोइ त ॻाल्हि ख़तमु थी वई। भला स्टेज जे दौर खे कीअं ॾिसंदो जीअं हेॾा त तारीख़ी माणिक मोती किरदार विया हुजनि, पर स्टेज अॼु बि वरी बि कर खयो वञे त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि। साईं स्टेज त असांजी अमड़ आहे, असां सिखिया स्टेज खां आहियूं, पोइ टीवी, पोइ फिल्मूं, दुनियादारी थी आहे। ऐं स्टेज जो एक्टर जेको बि हूंदो न उहो किड़ियल हूंदो, पको हूंदो, मज़बूत हूंदो। ऐं उहे मज़बूत एक्टर जॾहिं वरी हिन नए दौर में अची स्टेज ते बीहंदा आहिनि त पोइ दिलि ख़ुशि थी वेंदी आहे, मज़ो अची वेंदो आहे ऐं माण्हू बि इंजॉय कंदा आहिनि। हिन वक़्तु बि असां जॾहिं हाल में घिड़ंदा आहियूं, खोड़ सारा वॾी उमिरि जा माण्हू असां सां मिली चवंदा आहिनि तूं आहीं न ड्रामे में, त माना इहो हिकिड़ो एहसासु आहे। मां सम्झंदो आहियां इहो एहसासु। जीअं त वताए फ़क़ीर जो कैरेक्टर आउं पाण करे रहियो आहियां। मुंहिंजो नालो ख़ालिद हुसैन कलियार आहे, ऐं आर्टिस्ट बि आहियां त गॾोगॾु डायरेक्टर बि आहियां। वतायो तमामु सम्झू ऐं दरवेश टाइप जो माण्हू हो। हुन जूं चयल ॻाल्हियूं तक़रीबन ईअं सम्झो त 1.5 सदी खां मथे वताए जे हिन किसे खे थी चुको आहे। ऐं उन खां पोइ वताए जूं उहे चयल ॻाल्हियूं अॼु बि असांखे उहे कमु पियूं अचनि। हुन जा कई अहिड़ा मिसाल आहिनि जेके न विसरण जहिड़ा आहिनि ऐं जेके अॼु बि असांखे यादि आहिनि। जेके तव्हां लतीफ़ा चयोसि, किसा चयोसि ऐं हुन जूं ॾाह वारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे, जीअं त हिकु दफ़े जो वाक़ियो आहे वताए जो, त ॾाढो बहितरीनु वाक़ियो आहे। त हुन हिकिड़ी ॾाढी माना दरवेशाना अंदाज़ सां हिकिड़ो लफ़्ज़ चयो त ॾिसूं त अलाह साईं असांखे कीअं थो खाराए। ऐं उहो जॾहिं वतायो हिकु झंग में वञे थो ऐं उन झंग में वञी हिकु वण ते चढ़ी वेही थो रहे ऐं उन वण ते वेही करे ॾिसे थो त हाणे ॾिसूं त अलाह साईं कीअं थो खाराए। एतिरे में हिकु बकरार अचे थो ऐं तक़रीबन हिनखे सॼो ॾींहुं गुज़री थो वञे। हाणे हिन में उनजो जेको हाल आहे बुख खां उहो बेहाल आहे। पोइ जेको आहे बकरार अचे थो ऐं बकरार मानी खाइणु शुरू थो करे। हिन वण जे हेठां वेही नेठि वतायो ॾिसे थो हेसी ताईं त अलाह साईं रोज़ी पहुचाई आहे ऐं इन रोज़ी खे असीं हाणे मौत ताईं कीअं थी पहुचे ॾिसां। हुन हिकिड़ी मानी खाधी, हाणे ॿी मानीअ में जंहिंमहिल विधई हथु त वताए मथां खेकार कई त हुन बकरार मथे निहारे चयोसि त एबा वतायो आई छा? चए हाओ हाओ। चए अबा लही अच मानी का। चए अलाह साईं ॾेई थो पर खंघाए खंघाए थो ॾेई। त अहिड़ा कई अनेक किसा आहिनि लतीफ़ पंहिंजो वताए फ़क़ीर जा। वताए फ़क़ीर टंडोला यार सां वास्तो रखंदो हो ऐं हींअर बि उन जी जेकी मज़ार आहे उहा टंडोला यार खां थोरो ॿाहिरि उन जी मज़ार आहे। साईं आलिया शाह जेकी दरगाह आहे उन पासे में। ऐं तमामु सिंध जो ॾाहो बहितरीनु इंसानु
ऐं दरवेश टाइप जो माण्हू हो, ग़रीब हो, मिसकीन हो, ऐं हुन जूं जेके उथणी वेहणी हुई तमामु सुहिणी ऐं बहितरीनु हुई। भला पिरी एहसान इलाही करे मोहब्बत जे मिलण ले पियो हुब में हीअड़ो डरे सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे चवे अकबर अचो ओरे त सिका लाया सालन जूं हिननि जा लाह निकिरी विया हुननि जा लाह निकिरी विया महांगाई सबब हाणे घणनि जा लाह निकिरी विया गुलन में ताज़गी कान्हे न बुलबुल थी करे बातियूं चमन में चह चटो कोन्हे चमन जा लाह निकिरी विया थिए थो डाल दा गिरजे अघन में रोज वाधारो ॾुधी जन खे न आ पंहिंजी उन्हनि जा लाह निकिरी विया सादो सूदो बि 1200 रुपया मिले थो वाल कपिड़े जो आहिनि बिंदरा बहारिन में डिघन जा लाह निकिरी विया वेठा से यार वेगन में सतायो सोढ़ सभिनी खे सना एॾो न पिया सहकनि थुलनि जा लाह निकिरी विया चार चंद लगी वेंदा हाँ जी मिठा अवां जहिड़ा दोस्त ईंदा त उन्हनि जे लाइ जीअ में जायूं अचो अचो वियो अबा छोकरा हाजी साहब लाइ पाटोड़ो भत जो अॻियां रख अबा छोकरा रईस जे अॻियां पाटोड़ो भत जो रख हाँ रखोस रखोस अबा बूटी बूटी पे दे बूटी बूटी दे हाँ 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 खाओ खाओ हाँ रईस खाओ खाओ अच्छा का प्रिय वारी मानी हुजे त असां वटि खीर बत बि आहे लस्सी मक्खन देसी बेदा बि आहिनि हा जेको चओ हा खाओ 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 रईस खाओ अचे तू खा रईस तू खा करो वडेरा साईं असां खां का ग़लती थी आहे त असीं माफ़ी था वठूं सवेल में तुझे काज में आयो हुयुसि पर कपड़ा हुआ मेरा सेड़ा पातल हाँ तो मूंखे
कंहिंखे कायो यकीन जॾहिं वञी हे भला कपिड़ा पाया हुया त अवां खुशामद मां ढापो यकीन था जेकॾहिं हिननि कपिड़नि जे वेगे ही भत मिलियो आहे त पोइ खाए में ही कपिड़ा आऊं छो कयां भत शाहूकार माण्हुनि जो आहे ग़रीबनि जो कीन है भत सरहदी वारनि जो आहे ग़रीबनि जे लाइ कोन्हे ए हाओ हाओ अम्मा ए बतू यो तू चवी कुॾाड़ो पियो ए आऊं कूल कोन थो ॻाल्हायां आऊं सच चाहियां थो ए पोइ तू बुखे पेट आयो आहीं ए हाओ अम्मा मानी गभो खाराइण लाइ हू बि राज़ी थींदो आहे ए अबा अम्मा जॾहिं न ख़ुशी कबी आहे त हाओ सोरो न्याय कबो दिल दया कबो आहे अम्मा ए अबा कुॾाड़ो थियो ए अम्मा आओ भत ते वियोसि हाउ पर कपड़ा मेरा सेरा पातल हुयमि ए मुखे भत की न मिलियो पोइ धोबी खां कपड़ा खया उहे पातम ऐं पोइ भत उन कपड़नि में वेझे मिलियो पर अम्मा मूं न खाधो इन लाइ न खाधो कि हिते इंसान जे लाइ त भत आहे ई कोन हिते त कपड़े जे लाइ भत आहे ए अबा तू चई त सच थो पर अबा होते कुॾाड़ो थियो अम्मा कुॾाड़े के छॾ हाणे इहो ॿुधाए कि तूं बि को मानी गबो खाधो या मुंहिं पराए भत जे आसरे ते किधरन वारो सफा सुतन किधरन वारो ये गिदरा सफा सुठा मिठा गिदरा माखीअ जहिड़ा मिठा गिदरा ओ गिदरन वारो आहे को वठण वारो गिदरन वारो ये मेसू गिदरा सफा सुठा मिठा गिदरा माखीअ जहिड़ा मिठा गिदरा ओ गिदरन वारो आहे को वठण वारो गिदरन वारो गिदरन वारो मिठन गिदरन वारो आजा जा गिदरा मिठा गिदरा मत गिदरा जा गिदरा न छाई आहे गिदरा ॾियां हम मिठा असुल हींअर वारी ता पटियो पियो चा दिल त चए थी पाण वेही खाया अमाला आंदा अथम ओ ये करना तो कर तू खा दो खा आऊं जे खाईंदस तो को खपाईंदस छा गिदरा मिठा गिदरा अकई मिठा पताशा गिदरन वारो अचे ही 2 टका वठ हाज़िर कितनो सुठो था ना सुठो मिठो खाई खबर तो वठ ठीक है पानी तो बाद में मिलोस आ रही जाओ के कितनो खाना है
वारो सुठन भलन गिदरन वारो आहे को वठण वारो गिदरन वारो गिदरन वारो गिदरन वारो आहे को वठण वारो गिदरा ए गिदरन वारा ए अबा अल्लाह जे नाले ते गिदरो ॾेम न ए दुआ कदो साईं गिदरन वारो आहे को वठण वारो दुआ कंदो त अल्लाह जे नाले ते गिदरो ॾे गिदरन वारो आयो गिदरन वारो ॾिस दुआ कंदो साईं अचे मिठो अथई खाई ख़बर वठ दुआ कजई गिदरन वारो मिठा गिदरा में सूजड़ा गिदरा गिदरन वारा हे टको वठ हे टके जा ॿुधे क्या ॻाल्हि कई हाणे ही गिदरो खाई ख़बर वठ मिठो ॻोल्ही दे मानी बि कोन वणंदई गिदरन वारो आहे को वठण वारो ए अल्लाह ए मुझा धणी हे ॾिस ही टकन जे एवज़ मिलियो अथई हेॾो सुठो गिदरो टकन जे एवज़ ऐं ही गिदरो तुंहिंजे नाले ते मिलियो आहे ठखल गिदरो धणी टक्कन जो मुल ॾिस शलवा गवारियां तेरी पैदो करम कर मालिक तोबा को दर हाली तोबा को दर हिनन में ॿुधा त टके वारो कहिड़ो गिदरो आहे ए अबा ॿई त गिदरा आहिनि हा अबा ॿई गिदरा आहिनि अम्मा ही गिदरो टकन जे एवज़ मिलियो अथई ऐं ही ओ हुन जे नाले ते मिलियो अथई टुटल गिदरो ये कर गिदरा पोता खाऊं तू रख तू ये कर मानी भोरा है भूख ॾाढी लगी है तू ए अब्बा निकलो बाहर ए आहे या मरी यू कुजाड़ो थियो असी सभई आए हाणे तू ॻाल्हि कर
ए फकीर असी पोची वाली कुडारो थियो तू हुकम त कर ए कुडारो पांजी जाए ते वणो मुझे लाइ मानी जो बंदोबस्त कयो न त वरी जेको हशर हुन गोठ वारन सां कयो तम न उहो ई हाल अवां सां कंदुसि जल्दी वणो खड़ी राजू मानी दादा तू ही पियो हिते आ वनी मानी किनी अचा हां हां सिद्धो वने ऐं जल्दी वण ए हाणे वञे भला असन